सब खां पहिरियों उन्हनि खां माफ़ी घुरो जिन जी तव्हां दिलि ॾुखाई। सब खां पहिरियों उन्हनि खां माफ़ी घुरो जे तव्हांखे यादि नथा अचनि त रब ज़ुल जलाल वल इकराम जे दरबार में वेही अल्लाह जे आॾो रोई रब खे चयो या रब लालमीन मां बेख़बर आहियां, मां बेख़बर आहियां, मूंखे ख़बर न आहे मां कंहिं कंहिंखे अज़ियत ॾिनी आहे। या इलाही या रब ज़ुल जलाल मूंखे ख़बर न आहे, मां बेख़बर आहियां, मां कंहिं कंहिंजी दिलि ॾुखाई आहे। तूं रब आहे, तूं कुल शइ क़दीर आहे, उन्हनि जे सदके तूं रब मूंखे माफ़ करे छॾ। यकीन कयो न त अल्लाह जी ज़ात बाबरकात उहा तव्हांखे माफ़ी अता करे। छो इंसान बेख़बर आहे। इंसान छा करे आयो, रस्ते में हलियो, के बाज़ार में कंहिंसां घटि वधि के ॻाल्हाई, पोइ उन जा वक़्त उहो गुज़रींदा, उनखे ख़बर न रहंदी आहे। रब ज़ुल जलाल वल इकराम जी दरबार में ज़रूर तौबा ताइब जी माफ़ी कर, अल्लाह जे आॾो रो। जेकॾहिं रोण न बि अचे त रोण जहिड़ी शिकिल बणाए बि अल्लाह जी दरबार में हाज़िर थी। रब करीम आहे, रब गफ़ूर रहीम आहे, रब माफ़ कंदे सभु तुंहिंजा ॾुख दूर थी वेंदा। यकीन करे न जंहिं वक़्तु सुकून मिलणु शुरू थिए न त सम्झ अल्लाह पाक मूंखे माफ़ कयो आहे। छा मूंखे माफ़ कयो आहे? पहिरियों उन रुठल यार खे मनायो, कंहिंखे? अल्लाह पाक खे। तव्हांजो हिन दुनिया में कूड़ो यार कावड़जी वेंदो अथव त उनखे केॾी मिनतियूं कंदा आहियो, केॾा उनखे इलाज कंदा आहियो, आख़िर उहो केॾी अना में हूंदो आहे, केॾो नज़र अंदाज़ कंदो अथव। फिर ख़ालिक़ अकबर रब ज़ुल जलाल वल इकराम जेको तव्हांजे घर ॿिनि टीरनि गेड़नि वारी जाइ खे अल्लाह पाक संभाले वेठो आहे, त उनखां कंहिं माफ़ी घुरी जा उनखे कंहिं परचायो? सुहिणे यार खे मनाए, कंहिंखे? अल्लाह पाक खे। रुठल यार खे मनाए, इनखे मनाई न त सॼी दुनिया तोसां सही थींदी। ख़ुदा जो कसम पहिरियों अल्लाह खे मनाए, रुठल यार खे मनाए, पहिरियों उनखे राज़ी रख, दुनिया तुंहिंजे कदमनि में थी। तूं करे त ॾिस न, तव्हां उहे इंसान आहियो शल न कंहिंजी ले ॾिसो, इज़त ॾिसो, पोइ उनजे पेरनि में बि किरी था पओ। रब तो चवे तव्हां मुंहिंजे आॾो झुको, मां कंहिंजे आॾो झुकण बि न ॾींदोमांव। अल्लाह पाक तो चवे त शल न कंहिंखे ॾिसो त हे भेणा वॾी ले वारो आहे, पोस्ट वारो आहे, उनजे पेरनि ते बि किरी था पओ। हे तव्हां मर्द मर्द थी मर्द कंहिंजे आॾो झुकंदो न आहे। छा मर्द कंहिंजे आॾो झुकंदो न आहे? मर्द जो रुतबो अल्लाह पाक वॾो रखियो आहे। मर्द पंहिंजी मन ताक़त थो रखे, पंहिंजो जज़्बो थो रखे। पोइ तूं मर्द थी मर्द जे आॾो तूं झुके त पोइ तो में हैफ़ आहे, तूं गुलाम। छा पोइ तूं गुलाम? इहा गुलामी खां निकिरो ॿाहिरि, इन चापलूसी सनी खोरी खां ॿाहिरि निकिरो। इन में तव्हांजी इज़त थी घटि थिए। तव्हां केॾी मारनि जा बचा आहियो? थोरो पाण खे सम्झो। मर्द जो शान अल्लाह वधीक रखियो आहे। मर्द जी पैदावार काबतुल्लाह में अंदरि थी आहे। केरु आहे उहो मर्द? हज़रत अली करम अल्लाह वजह। जॾहिं अल्लाह पाक 6 ॾींहंनि में ज़मीन आसमान खे बणायो त उनखां बाद में मर्द ई पैदा की। पहिरियों कंहिंखे? हज़रत आदम अलैहिस्सलाम खे। केरु हुयो? मर्द। तॾहिं तव्हां मर्द थी पाण खे एॾो तव्हां कमज़ोर करे वेठा आहियो। मर्द आहे मथे सर कर, आसमान ते अल्लाह खे ॾिस। ख़ालिक़ अकबर खे चयो या रब मां तुंहिंजे ई रस्ते ते हलंदुमि। छा मां तुंहिंजे ई रस्ते ते हलंदुमि? मूंखे इहा कना ॿुधो वा इहा कना साईं, तूं मुंहिंजी मदद कर, मां तुंहिंजी इबादत कंदुमि। मुंहिंजा अल्लाह रब तव्हांखे सम्झ ॾे। كل الذي يرجون فضلك